अच्छा नालो आहे नियाज़ हुसैन कहिड़े ॻोठ जा हो? असां फ़कीर मोहम्मद हसन खोसो। ही मिम में ही जेको ख़ौफ़ आहे अॼु माण्हू गॾु थिया आहिनि मामलो छा आहे? मामूलो साईं राति जो घरनि में जेकी कुतनि खे मारे थी हा घरनि में नंढनि ॿारनि जे लाइ हा अचे थी पोइ सभु को ख़ौफ़ में तयारु वेठो आहे। पोइ तव्हांजे ॻोठ में आई आहे कहिड़ी राति आई असांजे आया मुख़्तियार अहमद जे घर में घणियूं रातियूं पहिरीं? इन में आया कल्ह राति। अच्छा केतिरे कीअं जानवर ॾिठो आहे केतिरे क़िस्म जो कीअं थो हले नंढो आहे जीअं पिस्तो कुतो हुजे इन जेतिरो आहे कद में ई थोरो तानी में डिघो आहे कारे रंग जो आहे। हिन जानवर जे करे ही जेके बि ॻोठ आहिनि केतिरो ख़ौफ़ आहे? ही वॾो तमामु वधि मां वधि ख़ौफ़ जेको तव्हां ॾिसो पिया ही केतिरी आवाम माण्हू गॾु आहिनि राति जो केरु बि निंड कान नथो जाए। ही महरम शरीफ़ आहे तॾहिं ते 5 माण्हू वेठा आहिनि ॿिया सभु घरनि में वेठा आहिनि माना जेको आहे बंदूकूं मुर्जाबंदी कयो। अॼु जेका नाकाबंदी थी तड़ थी सिकंदर छा आयो पीर छा आयो छा रिज़ल्ट नतीजो छा? साईं हाणे कुता छॾिया अथनि अंदरि 3 जानवर ॿिया बि हुआ अंदरि। हा हाणे उन्हनि जे वजह सां थी सघे जो हुन अमरा खे उहो हुन ॾसियो हुजे माना के ॾेखारी ॾिनी हुजे हुन कूड़ हयो हुजे या ख़ौफ़नाक गिदड़ ॾिसी हुन चयो हुजे माण्हू गॾु कया अथसि असां हुन जॻह ते पहुता आहियूं असांखे पेर न माना ही मिम या को ख़ौफ़नाक जानवर आहे ज़रूर सही असां हिनखे जानवर सम्झो था ख़ौफ़नाक आहे जेको पहिरियां 2 ॾींहं अॻु में बरोचन जे घर में आयो आहे नंढड़े ॿार खे खणण लाइ माई सां मिलियो आहे। हा ॻोठ मिठे मरी उहो कंहिंजी माई साईं बरोच जो छोकिरो आहे जो माना जेको गोराम नाला आहे न गोराम जे घर वारी। अॼु काऊं ॾींहुं आहे इलाइक़े में ख़ौफ़ आहे न? 6-7 ॾींहं आहे। अच्छा ख़ौफ़ तमामु घणो आहे। हा कुतो हिकिड़ो पटी मारियो आहे हिकिड़ो धकी आहे ॿिया बि 2-3 कुता धकी कया कुता हुन वेझे नथा वञनि। अच्छा एॾो ख़तरनाक आहे जेको कुते खे रंबूटो हणे थो कुतो घर खां माना चंबो जेको रामबूटो हुन ख़तरनाक। तव्हांजो छा नालो आहे साईं? अली अकबर शाह तव्हां जो सैयद जी हा ॻोठ मिठो खान मरी जी जी हा इन में बरोचन जी पोड़ी ॿार खे बुको पे ॾिनई उन खे अचे छपो हई जंहिंमें ट्रॉल ऐं ॿियो तोलियो खसे वई जंहिंमें रीहूं करे बरोच माण्हू ॻोठाणा उथी पिया पोइ वरितो कयूं उन तारीख़ खां वठी केर बि निट कोन थो करे। अच्छा भला इहो जानवर मिठो मरी आस पास खाह उन लाइ उते बि कुतर खे ज़ख़्मी कयो अथसि खोसनि में बि वियो आहे। अॼु छा थियो आहे एॾा वॾा हज़ारे माण्हू गॾिया आहिनि? अॼु माण्हू उन ई मिठे मरी वारे खे ॾिठो उहा ई आफ़त आहे। ॻोठ मिठो मरीअ खे लॻ उन बेदर खां वॼे कमदमी ऐं मीर मोहम्मद हींअर कुता बि आया ही हज़ारे माण्हू आया हथियार वारा आया शिकारी वॾा शिकारी अॼु ॿ आया आयो सिकंदर अली शाह आयो ॿिया हज़ारे माण्हू जेके ॾिसण वारा सभु आया हेरो बि हयूं पर हिकु हथु न आई। अच्छा भला का जानवर ख़तरनाक आहे त कहिड़ो आहे चवनि था त कारो आहे वॾी बज अथसि मिम था चवनि। हा मिम था चवनि था निम बि चवनि था आफ़त बि चवनि था वॾा चंबा अथसि माना आहे ज़रूर आहे ज़रूरी। अच्छा पोइ माण्हू खणे थी नथी खणे मारे थी पर इलाइक़े पक्की आहे जानवर इलाइक़े में ख़ौफ़ आहे। जी जी हा आहे। मूंसां गॾु मशहूरु पहिरीं ईसा चाचा ही छा मिम सॼो जहान परेशान कहिड़ो जानवर आहे तव्हां पहिरीं मीडिया ॿिलीअ खां थोरो मथे हा पोइ वरी माण्हू थो ॾिसे त हू नोलू वांगे नोर वांगे मथे अॻियां पेर खणे थो मथे नरो थो खणे। हिन जानवर जो नालो छा आहे? असांजो नालो तव्हां हिन जा पेर ॾिठा आहिनि? पेर सां ॾिठा मां कल्ह पेर ॾिसी आयो ही को ख़तरनाक जानवर आहे पोइ न आहे त एतिरो माण्हू डिॼनि छो था ख़ौफ़ छो आहे? हरू भरू ख़ौफ़ था कनि ख़तरनाक आहे ई कोन। हा बुख खां कंहिं घर में वञे पोइ मानीअ भोरल आहे या मिसाल को का शइ खाइण त उहा ॻाल्हि हिकिड़ी कुता वग़ैरह मारिया अथसि जेको चवनि था कुता कोन अथसि मारिया हेड़ो पोइ अॼु हेॾा वॾा खफ़्ती हिन नाले जा ज़िले वारा साईं सिकंदर शाह साईं पीर शाह ही लोधूं ही हेॾा सारा हज़ारे माण्हू पोइ छा थी रहियो आहे? बसि कल्ह के हाणे असां त झलींदासीं कोन ही इलाइक़ा था चवनि त मिम आई असांजो हेॾा मसला पिया थियनि ॿार राति भितरी खे गोलियूं हिते सोराख थी विया आहिनि। मिम लिकंदी आहे लिकी वञे। अच्छा माना कोन थो लिख का बि शइ नथी लिखी सघे। अच्छा ही हितां टपंदी हुते हुन ट्रप ॾे थी तेज़ आहे फास्ट आहे? हा हा